अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलीकार हवाया सायरा सुमरो इन बुलेटिन में मुसागर साथ ईंदी फराशा सब खबरी का नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ के कतर के अमीर शेख तमीम बिन हमदुल सानी से मुलाकात। अगूणे कतरी अमीर शेख हमद बिन खलीफा के लाडन ते ताज़ियत ऐं दुख जो इज़हार। मुलाकात में अगूणो वज़ीर आज़म नवाज शरीफ, नायब वज़ीर आज़म इसहाक डार, इतलात वारो वज़ीर अता तारर भी शरीक। दोहा पहुंचण ते कतर के नायब वज़ीर आज़म पारां वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं ॿियनि जी आजियां। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ॿिनि ॾींहनि जे सरकारी दौरे ते तुर्किया पहुची वियो। फील्ड मार्शल तुर्किया जे अस्करी ऐं सियासी क़ियादत सां अहम मुलाक़ातूं कंदो। तुर्किया पहुचण ते आर्मी चीफ सैयद आसिम मुनीर जो गरम जोशी सां इस्तक़बाल। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त अफ़गानिस्तान ऐं वालारियल कश्मीर में औरतुनि जूं मुश्किलातूं ध्यान जूं तलबगार आहिनि। तकरारनि ऐं बहरान में औरतूं ऐं ॿाड़ियूं सभ खां वधीक मुतासिर थियनि थियूं। औरतूं ऐं ॿाड़ियूं अॼु बि तरक़ीअ जी राह में रुकावटुनि खे मुंहुं ॾेई रहियूं आहिनि। इस्लामाबाद में OIC जे औरतुनि बाबति कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त पाकिस्तान OIC चेयरमैनशिप ज़िम्मेवारी ऐं इत्फाक़ राय सां निभाईंदो। औरतुनि जो माशी ऐं सियासी तौर बाख्तियार थियणु पाइदा तरक़ी लाइ लाज़मी आहे। बलोचिस्तान में पाक फौज FC ऐं पुलिस जो गॾियल ऑपरेशन शोबान जारी। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त ताज़िन कार्रवाइनि में वधीक 5 दहशतगर्द मारिजी विया। ऑपरेशन शोबान में मारिजी वियल दहशतगर्दनि जो मजमूई अंग छातर थी वियो आहे। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि 5 जुलाई खां मुख़्तलिफ़ ऑपरेशन्स में 114 ख़ारिजी दहशतगर्द मारिजी चुका आहिनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सिस खे ख़िराज तहसीन पेश। वफ़ाक़ी आईनी अदालत इस्लामाबाद में पीर सुहावा मोनाल रेस्टोरेंट किराइण जो फ़ैसिलो कलअदम करार ॾेई छॾियो। CTD ऐं मेट्रोपॉलिटन सिटी जूं अपीलियूं मंज़ूर। ट्रायल कोर्ट खे जल्द खां जल्द केस जा फ़ैसिला करण जी हिदायत। आईनी अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त मिल्कियत जो फ़ैसिलो ट्रायल कोर्ट अदालती ऑब्ज़र्वेशन्स खां मुतासिर थियण बिना कंदी। इंतिज़ामी मामलनि जो फ़ैसिलो रेगुलेटरी बॉडीज़ कंदियूं। ईरान के परॾेही तर्जुमान इस्माइल बक़ाई चयो त अमरीका मुफ़ाहतमी याददाश्त ते मुसलसल भञकड़ी करे रहियो आहे। अमरीका हॉर्मज़ ते ईरानी वाइदे बाबति तय थियल महीने जो मुदो बि पूरो थियण नाहे ॾिनो। बीदुर ज़िम्मेवारियूं पूरियूं नथी करे त ईरान बि MOU ते अमल न कंदो। मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे ईरानी परॾेही तर्जुमान चयो आहे त ईरान हॉर्मज़ बाबति ओमान सां गॾियल तरीक़ेकार तय करण जी कोशिश करे रहियो आहे। अमरीका जे दफ़ा उन्हनि कोशिशुनि में रुकावट विधी आहे। अमरीकी अॾनि मथां कार्रवाई दिफ़ा जे हक़ तहत कयूं वयूं। ईरान जे खिते में अमरीकी अॾनि मथां हमलनि जी चौथी लहर। अमरीकी हमलनि जे जवाब में ओमान, उर्दन, कुवैत ऐं बहरीन में ईरान जा हमला। पाकिस्तान इनक़लाब दावा कई आहे त कुवैत में 2 हिमारस लॉन्चर्स ऐं मिसाइल ज़ख़ीरा तबाह करे छॾिया आहिनि। अमरीकी हमलनि जे जवाब में कार्रवाइयूं जारी रहंदियूं। अमरीकी फौज पारां ईरान में दर्जनी हदफ़नि ते हमला। अमरीकी सेंट्रल कमांड दावा कई आहे त ईरान जी दफ़ाई निज़ाम सामूंडी रेडार, मिसाइल ऐं ड्रोन ठिकाणनि ते हमला कया विया। हॉर्मज़ वेझो नंढनि ॿेड़ियुनि खे निशानो बणायो वियो। अमरीकी सेंटकॉम वधीक चयो आहे त हमलनि में पहिरियों भेरो विड़ाक जहाज़ ऐं सामूंडी जहाज़ इस्तेमाल कया विया। हॉर्मज़ में जहाज़नि जी आज़ादाणी चुर यकीनी बणाइण लाइ तयारियूं आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शजील मेमन चयो आहे त सिंध तरक़ी ऐं ख़ुशहाली जो गेट वे बणिजी रहियो आहे। शफ़ाफ़ तर्ज़ हुक्मरानी सबबि सीड़पकारनि जो एतमाद बहाल थियो आहे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे शहजी मेमन चयो आहे त जल्द मेगा मनसूबा जदीद इंफ्रास्ट्रक्चर जी बुनियाद ते रखिया वेंदा। मेगा मनसूबनि सां रोज़गार, सनअत, वापार ऐं अवामी सहूलियत जी नएं दौर जो आगाज़ थींदो। कराची में फोरन ऐं बैंक गार्ड विच में फायरिंग जी ॾेवठ। रोड़ी वासी नौजवान डॉक्टर क़त्ल। क्लिफ्टन में 3 तलवार चौक भरिसां बैंक ॿाहिरां फायरिंग में डॉक्टर आकाश कुमार क़त्ल थी वियो। हथियारबंद डॉक्टर आकाश पारां बैंक मां कढायल 50 मां 25 लख रुपया फुर करे फरार। SSP ॾखण चयो आहे त डॉक्टर आकाश वालिद ऐं सौट सां गॾु बैंक पहुतो। पैसा कढाए ॿी बैंक वञी रहियो हो त फौरन संदसि गाड़ी ते फायरिंग कई, जंहिं ते गार्ड बि जवाबी फायरिंग कई। इम्कान आहे त डॉक्टर आकाश गार्ड जी फायरिंग में क़त्ल थियो आहे। फैज़गंज वेझो 3 साल अॻु पसंदि जो पहिरियों कंदड़ नौजवान घर ॿाहिरां गोलियूं हणी क़त्ल। ज़फराबाद भरिसां मोटरसाइकिल सवार हथियारबंद नौजवान आफ्ताब गुलाल खे क़त्ल करे फरार। वाटसन जो चवणु आहे त नौजवान 3 साल अॻु साइमा ब्रोई सां पसंदि जो पहिरियों कयो हो, जितां खेसि क़त्ल कयो आहे।
अहमदपुर वेझो हिक ई खानदान जा 3 ॿार पुरस्कार बीमारी वी फौत। वॾा मैसर में 1 महीने में गुलाम मुस्तफ़ा, 2 हफ़्तन जो कबीर सुमरो ऐं ताज़ी ॼावल न्याणी फौत थी विया। वारसन जो चवण आहे त 3 मासूम ॿार गंबर जे अस्पतालन में इलाज दौरान हिक ॿिए पुठियां फौत थिया आहिनि। डॉक्टरनि का बि वाज़िह बीमारी नाहे ॿुधाई। नोटिस वठी मर्ज़ ते ज़ाब्ते लाइ क़दम खंया वञनि। सालियापट में गैस्ट्रो वबाई सूरत अख्तियार करे वई। ॿारो फौत, 83 ॼणा मुब्तला। ॻोठ सुल्तान फकीर हाली कोटरो में 3 वरियनि जो एजाज़ अली बीमारी वेगे फौत थी वियो। ॻोठड़नि मूजिब ॻोठ में 83 ॿार ऐं औरतूं गैस्ट्रो में मुब्तला आहिनि। सिहत खातो नोटिस वठी डॉक्टरनि जूं टीमूं माणियूं वञनि।